दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखे सरदार चारण। दादू चीणे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेरबाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी गुज़री। फरियादी धुर उमेरबाब चांडियो ऐं परवेज़ चांडियो पंहिंजे वकील सलाहुद्दीन पंवड़ सां गॾिजी अदालत पहुता। केस में जवाबदार तौर नामज़द एमपीए भाइर सरदार अहमद चांडियो, बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार बि अदालत में पेश थिया। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ॿुधणी दौरान बुरहान खान जे शाहिदनि खां शाहिदियूं वरितियूं। उमेरबाब चांडियो चयो आहे त शाहिद बि सरदारनि जी कंपनीअ जा आहिनि। बिला जवाज़ प्रोपेगंडा करे ठाह वारियूं मुनफ़ी ॻाल्हियूं सोशल मीडिया ते हलाई वियूं आहिनि। एमएनए रसूल बख्श चांडियो ऐं एमपीए मुमताज़ चांडियो बयान रिकॉर्ड कराया आहिनि। उन्हनि खां असांजो वकील आॾे पुछा ॻाछा कंदो। उमीद आहे त इंसाफ़ कयो वेंदो। उमेरबाब सरदार अहमद चांडियो चयो आहे त यकीन सां चवां थो त असांजी धुर जो को माण्हू बि हुननि वटि फ़ैसिले लाइ नाहे वियो। मुमताज़ चांडियो चयो आहे त वाक़े वारी राति बुरहान खान चांडियो मुंहिंजे हैदराबाद वारे बंगले ते तरसल हो। सुबुह जो बिलावल जे जलसे में गॾु पहुतासीं। शाहिद जो बयान। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट शाहिदनि जा बयान रिकॉर्ड करण बाद ॿुधणी 30 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे।